अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अॼु असांजे अदबी विहक में हिकिड़ो अहिड़ो माण्हू असांजे प्रोग्राम में शामिल आहे जंहिंखे ॿुधण ऐं जंहिंसां ॻाल्हियूं करणु असां सभिनी जे लाइ ख़ुशी जो सबबु बणिजंदो आहे। ऐं चवंदा आहिनि त कंहिं शइ खे पढ़णु या लिखणु उन जे बारे में मालूमात हासिलु करणु हिकिड़ी ॿी ॻाल्हि हूंदी आहे, पर उन मालूमात जे अंदरि पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणु, उन शख़्स खे जंहिंखे तव्हां सम्झो पिया या पढ़ो पिया, उन जे बैतन में या उन जे इल्म में तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे जेको आहे सो अमली तौर ते गुज़ारियो त उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि हूंदी आहे। अॼु असां वटि असांजे सेशन में अता चानियो साहब मौजूदु आहिनि, जेके शाह खे सम्झण जे लाइ शाह जे बैतन जे अंदरि जीअनि पिया हिन वक़्तु। सो असांजे प्रोग्राम में अता साहब तव्हांखे भलीकार। ऐं चाहींदसि त तव्हांजी इंट्रोडक्शन जेको आहे सो इन सवाल सां थियणु खपे त तव्हां शाह जे वेझो कीअं थिया ऐं कॾहिं थिया, कहिड़े तरीक़े सां थिया? शाह पढ़ियो मूं तक़रीबन हिनखे बि 22 साल थिया आहिनि। त शाह पढ़ण खां पोइ मूंखे ईअं महसूसु ईअं हाणे थिए थो त शाह जेको माण्हू अता खे इन ॻाल्हि ते आणण जे लाइ मूंखे लॻे थो त मूंखे पहिरियां घुर्ज हुई या मुंहिंजी तबियत अहिड़े क़िस्म जी ठहियल हुई त पोइ वरी मूंखे इहो हिकिड़ो ब्लेसिंग थी त शाह लतीफ़ मिली वियो त पोइ मूंखे शाह लतीफ़ मज़ो ॾिनो। पोइ शाह लतीफ़ में मुख़्तलिफ़ मूंखे वॾो त उस्ताद शाह लतीफ़ ई आहे मुंहिंजो। उन खां पोइ मुंहिंजा दोस्त आहिनि, यार आहिनि, महिरबान आहिनि, फैमिली आहे, असांजी टीम आहे, उन्हनि मूंखे वॾो सपोर्ट कयो, एनर्जाइज़र उन्हनि मूंखे ॾिना। त पोइ आहिस्ता आहिस्ता पोइ हालांकि तव्हां सवेर चयो त शाह लतीफ़ जे घुर्ज वारो माण्हू जेको आहे न, हाणे उहो त मूं जहिड़ो त माण्हू एतिरो उन जे घुर्ज त तमामु पैरामीटर वॾा आहिनि, पर कोशिशि करियूं था त शाह लतीफ़ जे फ़िक्र जे वेझा हुजूं त पोइ बसि उहो ॾिसिजे त कीअं केसीं ताईं रसिजे थो। बसि इहा कोशिशि आहे, उहो उन ते रसण त हालांकि को एॾो वॾो मुश्किल नाहे, पर उन में सघ हुजणु ज़रूरी आहे। जेका शाह जो फ़िक्री माण्हू थियण जे लाइ तव्हांजे जेका आहे न सघ आहे, कोशिशि करियूं था मिड़े, असां त बांबड़ा आहिनि उहो पायूं पिया, ईअं आहे। अच्छा, शाह जेको आहे उहो असां हिकिड़े आम इंसान मां कहिड़ी उमेद रखे थो या उन जी जेका असां तरबियत कीअं थो करणु चाहे, उहा सघ असां हिकिड़ो आम माण्हू शाह जे बैतन मां कीअं हासिलु करे सघे थो? जेको तव्हां चओ था त असीं त नंढड़ा आहियूं, बांबड़ा पाए होॾां वञूं पिया ऐं एतिरो मुश्किल बि कोन्हे, त शाह जी जेका आहे सा फिलॉसफी असांखे कीअं अमली जिदोजहद में जेको आहे सो वठी वञण में असांजी मदद करे सघे थी? शाह जेकॾहिं असां पढ़ंदासीं जेके बि सुर आहिनि, ससुईअ मारुईअ, उन में कंहिं बि मक़सद जे निकिरण जे लाइ पहिरियों जेको हिकिड़ो शाह जी जेका घुर्ज आहे उहा आहे त जेके ओवर बर्डन्स तव्हांजे मतिलबु को बि कमु आहे तव्हांजो, रुकावटूं जेके तव्हांजो, उहे पहिरियां तव्हांखे अलॻि करे रखणियूं पवंदियूं कुंड में। इवन ससी जॾहिं निकिरे थी त उन जे लाइ हाणे असां वटि वॾे में वॾी जेका जीअण जी सघ उहो आहे साह, उहो आहे जियापो। हाणे लतीफ़ चयो त जेॾी महिल ॾिसो न, हाणे सॼो हूंदो आहे हुन ससुईअ जे लाइ मौत ज़िंदगीअ जो इहो सफ़र हुयो न, उन टाइम ससुई चए थी त तूं साह सभु कंहिं जीअण गोशे जा, चए थी त ए साह तूं सभ में आई न, मूं में स्पेशल थोरी आयो, तूं सभिनीनि में ई कोशिशूं कोन, उन जे करे आऊं तुंहिंजे लाइ एॾी इम्पोर्टेंस कोन रखंदुसि। जीअण गोशे जो, चए थी ऐं जीअण जी तमन्ना तूं त वञ हली कुंड गोशे जाए, मरण मूंसी आए त पुठीअ तूं पंध करे, मौत खे बाह मां झले, चए थी तूं त मूंसां गॾु हल। ज़बरदस्त। मतिलबु वॾे में वॾो ख़ौफ़ असांखे छा आहे? मरण जो आहे। उहा तूं गॾु थी वठी हले। जीअण वारियूं तमन्नाऊं जेके असां खामखा जूं नंढियुनि नंढियुनि शयुनि खे तमामु वॾो मथे ते जेके असांजे लाइ ईअं सम्झो हिकिड़ो बोझ बणिजी थियूं वञनि ऐं रुकावटूं बणिजी थियूं वञनि। हा, हाणे बोझ असांजे लाइ छा आहे?
असांजे लाइ फैमिली बोझ मतिलबु असांजे लाइ फैमिली खे मुंहिंजो जीअं पोइ फैमिली लाइ हुजणु खपे, घर हुजणु खपे, समाज जूं ज़िमेदारियूं, समाज जूं ज़िमेवारियूं, नौकिरी, फलाणो ही हू। हाणे जॾहिं तव्हां अज़ीम मक़सद जे लाइ निकिरो था न, हाणे अज़ीम मक़सद छा आहे? ससुईअ जो हिकिड़ो धाड़ो लॻो आहे, धाड़े खे वापसि करण जे लाइ तव्हांखे लतीफ़ चए थो त जॾहिं तव्हांजो धाड़ो लॻे ऐं धाड़े खे वापसि मोटाइण जे लाइ त मौत खे गॾु वठिणो पवंदो ऐं जीअण जी तमन्ना खे कुंड में पाइणो। ॿाहिरि निकिरे थी सर्दियूं चवनि थियूं त जुती पाए वञ, जॾहिं जुती से पाईंदियूं जनी पेर पिरी लाथियूं सभु परी ससुईअ सो पेरनि खे, चए थी त जुती इहा मुंहिंजे लाइ वज़न आहे, मुंहिंजे लाइ महबूब जा पेर पिथूं करण जेके आहिनि, पेरनि में रत वहे त मुंहिंजो जेको सफ़र आहे उहो सफल थिए। पोइ उन सफ़र ते निकिरे थी पोती बूते छॾ, कुले फाटो पंजरो मथो उघाड़ो, मुंहिंजो गुजारो भेनर हिन बंबोर में। हाणे पोती बूते छॾे थी, जुती बूते छॾे थी, माउ बूते छॾे थी, साहेलियुनि खे बि चए थी त वरे थियूं वरो ऐं वरनि वारियूं, बंबोर खे बाहि ॾिए थी। मतिलबु जंहिंखे बाहि ॾिए थी त पोइ उते त वरी अचण जी ज़रूरत ई कोन्हे, मतिलबु ॿेड़ो साड़े पोइ वरी माउ खे चए थी त मथे मजा मच भरियो ॿारो चन जो, मूंखे ताना ते ॾींहं जो मन परोड़ी सच, अमड़ ओरे अच त सिट सुणाई सूरज जी। हाणे अमड़ खे ओरे घुराए चए थी त अमड़ मुंहुं उमाण बंबोरा ॿाहिरि थी, मछण का रेहाण मुंहुं तो मस थे, चए थी हाणे मूं बंबोर जा इहे भाण सभु साड़े छॾिया आहिनि, तूं रुगो 2 कदम बंबोर जे ॿाहिरी पासे मूंखे रुगो अलविदा करणु अच, रुगो 2 कदम अच, मतिलबु हाणे मुंहिंजी दुनिया हाणे ॿी आहे, उहा ॿी दुनिया जे लाइ हितां खणी हुत जन रखियो से रसियो। हाणे हितां छा आहे, हिते छा ही जेके बि मूं ॻाल्हियूं कयूं जेके ओवर बर्डन्स असांजे दिमाग़ ते अलाए छा जा खलल पिया आहिनि, इहे चए थो त हिते छॾियो, को बि कमु करण जे लाइ निकिरो था त पोइ हुते जे लाइ फ्रेश थी निकिरो, न बना बाक़ाइदा ताज़ा तवाना थी, ससुई ताज़ी तवानी थी करे निकिरे थी, पोइ हितां खणी हुत जन रखियो से रसियो। हाणे जॾहिं उते तव्हां ही वारी शयूं हिते छॾे हिते फ्रेश थी पहुचो था, पोइ चवे थो त साजन सूंह सुरत, माण्हू छा जे लाइ परेशान थींदो आहे? महबूब जे लाइ, हुस्न जे लाइ ऐं ॾाहप जे लाइ। ठीकु, इहे 2-3 शयूं जेके आहिनि इन जे लाइ त असां इहे शयूं, इहे चए थो तॾहिं मिलंदियूं साजन सूंह सुरत विख्याई वेझो, जॾहिं तव्हां पंधु कंदव त उन विख में पहिरीं विख में तव्हांखे शइ मिली वेंदी, पर शर्त इहा त विख त खणो, विख खणण जी शर्त आहे, विख खणण जी शर्त आहे। असां विख खणण खां वधीक सोचूं था त विख खणूं या न खणूं, असां सॼो इहो इन में ई खलल में फाथा, असां इएं चऊं त खलल में नथा फासूं बल्कि असीं पंहिंजी ज़िंदगी इन में ज़ाया करे था छॾियूं। अच्छा, मूंखे हाणे तव्हां इहो ॿुधायो त शाह जा किरदार पंहिंजी हक़ीक़त में जेतिरा शाह पंहिंजे तख़य्युल में बयानु कया आहिनि उहे ओतिरा ई जाखोड़ी हुआ, ओतिरा ई रियल हुआ, या इहो शाह जो तख़य्युल आहे जंहिं किरदारनि खे एतिरी ऊचाई अता कई आहे? शाह जा जेके मूं ॾिठो आहे त ससुईअ जो जेको निकिरणु शाह खे वणे थो, मारूईअ जो जेको इनकार आहे उमिरि टूवर्ड्स उमिरि ऐं वरी हुनजे खतीरे ॾांहुं वञण जो जेको मारवड़नि ॾांहुं जेका वञण जी जेका हिन वटि विल पावर आहे, इहो लतीफ़ खे वणे थो। ऐं सोणीअ खे जेको समाज सोणीअ खे मुड़ुसु ॾिए थो या वर ॾिए थो ॾम, उनखे हूअ ॾिसोन करे जेको पंहिंजी पसंदि जो जेको वर चूंडे थी, जेको हुनजी दिलि आहे, इहा ॻाल्हि वणे थी। त ईअं ई किरदारनि में पोइ ही वरी पंहिंजे तख़य्युल जा किरदार पैदा करे थो त इनकार करण वारे वटि हीअ सघ हुजणु खपे, मारूई हीअं हुजणु खपे। हालांकि मारूई त शाह लतीफ़ खां
ईअं त न हुयो जो शाह लतीफ़ ॿाहिरां कोट जे ॿाहिरां या उनजे जी, हुनखे अंदरि ॾिसे पियो। ॾिसे पियो त उहा पिक्चर करे पियो। मारवी त कई सौ साल पहिरियां मरी वई, ईअं ई सुहिणी, ईअं ई ससुई, ईअं ई मूमल, ईअं ई पंहिंजी सुहिणी नूरी। हाणे हुननि में हाणे हिन पंहिंजे ख़्याल जो पंहिंजे किरदार जेको इन्हनि जेके इन रस्ते ते हलनि था उन्हनि में हिन पंहिंजो रूह भरियो हुयो। शाह लतीफ़ चए थो त मूं जो फ़लसफ़ी हुयो, उन समाज में जेके समाजी साइंटिस्ट हुयो, उन पोइ समाजियात खे सम्झी करे पोइ पंहिंजी मारवीअ जो कॉन्सेप्ट ॾिनो, पंहिंजी ससुईअ जो कॉन्सेप्ट ॾिनो आहे। हालांकि इन्हनि किरदारनि बि निकिरण इहो हुया किरदार न, पहिरियां प्रीवेल कया पे हिननि इनकार कयो त पोइ शाह लतीफ़ कयो त हिननि इनकार पे हिन हद ताईं हुजणु खपे। बिल्कुलु। त मरण बि पंहिंजे मारवाड़नि वटि हिते मरण बि हराम आहे। जीअं ससुई चवे थी त आऊं जेकॾहिं मरां, ससुई पुछे से जे पारियल पुन्ह जा, वढियो वेठी ॾे काया पुतनि खे। हाणे अलाए केतिरो केच मकरान बंभोर जो पंध आहे, हीअ निकिरे थी, उनखे रसण जे लाइ पोइ अलाए केतिरा ॾींहं खपनि। हाणे चवे थी त हिनखे पके त आऊं मरी विच ते वेंदसि, पर चवे थी त आऊं केच मकरान जे वेझो मरां त जीअं जेको मूंखे कुता खाइनि जेकॾहिं मुंहिंजो को जिस्म मांस पटीन जे करे मुंहिंजो, त उहे कुता खाइनि जेके मुंहिंजे महबूब जा पारियल। वाह, इश्क जी इंतिहा आहे। त ईअं ई हूअ चवे थी त जेकॾहिं आऊं वाझाए वतन खे आऊं जे हित मुयास त गोर मुंहिंजी सूमरा किज पवार न पास, ॾिज ॾाॾाणे ॾे हमां मझां वलड़न वास, मोयाई जियास जे वञे मण मलीर ॾे। त उहा चए थी त हाणे शर्त इहा आहे त उमिरि खे चवे थी त वाझाए वतन खे, जेकॾहिं वाझाईंदी हुजां त पोइ जेकॾहिं हिते मरी थी वञा त मुंहिंजो मड़ वञे, न त न वाझाइण न हुजे त हिते ई दफ़न करे, हिते ई दफ़न करे छॾिजईं। त ईअं ई किरदारनि में हिन पंहिंजो हिकिड़ो रूह भरियो। शाइर त हुयो, मथां वरी हिन वटि तजुर्बो बि, हिन वटि मुशाहिदो, हिन वटि मंज़िल, हिन वटि ॾाम, पेशकदमी, रोमांस, मतिलबु ही त सॼो हिकिड़ो गुलदस्तो आहे न शाह। अता साहब, हाणे आऊं इन ई तव्हांजे जवाब मां हिकिड़ो सुवाल मुंहिंजे ज़हन में पियो अचे त छा जेको शाह जो फ़लसफ़ो आहे या जेके शाह पंहिंजा किरदार ठाहिया आहिनि, उहे किरदार त उन वक़्त में विया ऐं जेके आहिनि से हाणे उहे सभु जेके आहिनि से तारीख़ जो हिसो आहिनि ऐं शाह जी शाइरी जो हिसो आहिनि, पर छा अॼु जो माण्हू उन्हनि किरदारनि खे जी सघे थो पंहिंजे नए रूप में, पंहिंजे नए वक़्त सां गॾु, पंहिंजी नई रिस्पॉन्सिबिलिटी सां गॾु? छा उहो माण्हू उन्हनि किरदारनि में वरी ज़िंदा रही सघे थो? बिल्कुलु। हाणे इहे जेके किरदार आहिनि, इहे हक़ ऐं सच जी ॻाल्हि कनि था। हक़ ऐं सच जी तलब त अॼु बि आहे। बिल्कुलु आहे। जिदोजहद जी ॻाल्हि करे त जिदोजहद जो पेचरो त अॼु बि तव्हांखे पेश करणो पवंदो, उन ते हलणो पवंदो। वतन जी हुब जी ॻाल्हि त अॼु बि आहे त वतन जी हुब कीअं करणी खपे, उहा ॿी ॻाल्हि आहे त मारवीअ क़ैद में ऐं खेत ऐं उमिरि जे विच में हुन डिफरेंशिएट कयो, मारवाड़नि जी लॼ फलाणो हीअ हूअ, पर उमिरि सूमरो त अॼु बि आहे। पर छा ॾिसो न, मारवी हिकिड़ो किरदार आहे, उन किरदार में छा हिकिड़ो मर्द बि जेको आहे फिट थी सघे थो? डेफिनेट। ॾिसो, वतन जी हुब आहे, जेंडर जी ॻाल्हि कोन्हे, जेंडर जी ॻाल्हि न आहे, जिदोजहद आहे। उहा ससुईअ में तव्हांखे ॾिसण में ईंदी। पंहिंजे मलाहनि जा हक़ वठण जे लाइ नूरी थियणो पवंदो। पोइ उहो नूरी मर्द आहे या औरत आहे, हुते हुननि औरतुनि में सग एतिरी हुई। अच्छा, उनखे शाह लतीफ़ हिननि औरतुनि में एॾी त हुन में पंहिंजे तख़य्युल जूं जेके औरतूं हुन चिटिरियूं आहिनि, उहो ईअं आहिनि त उहो नूरी, पहिरीं नूरीअ जी शर्त इहा आहे त भई तोखे तख़्त ताज महल इहो सॼो ठटे मां खणी किंजर जे किनारे ते आणे रखंदे, इहो पहिरियों शर्त आहे।
एॾी सादी न हुई। ज़बरदस्त। ठीकु। ऐं ॿियो त नंढीअ वॾीअ गंदरीअ मथे माड़ीअ धूम। हाणे ॿियो शर्त इहो त इहे जेके बि गंदरियूं जेके मलाह औरतूं इहे सभई इन महल जूं धञाणी। वाह वाह। उन खां पोइ सवे सवियूं समियूं सवे सूंबरियूं सभिनीनि ॻिचिनासीं। ढोल तहीं जे गस हेठायूं हलनि जे चित आ समियूं सूंबरियूं त हूंदियूं पर जाम तमाची तोखे मुंडा मतलब हिकिड़ी पूरी डील आहे। डील नूरी जी पूरी हिकिड़ी जेका आहे सा मुआशी डील आहे। मुआशी डील आहे। उहा मुआशी डील हुन मलाहनि लाइ कई आहे। हाणे थियो ईअं आहे जो नूरी डी क्लास मां ए क्लास ॾांहुं अचे थी पर अकेली नथी अचे। पर पंहिंजो डी क्लास वारा उहे जेके बि शयूं आहिनि उहे पूरो रखे थी, पंहिंजे पूरे समाज खे उहो वठी थी अचे। ऐं जेको ॼाम तमाची उहो ए क्लास मां पंहिंजे पाण खे डी क्लास करे थो। इश्क ईअं करे जीअं ॼारो ॼाम खुले थी। हाणे ॼाम तमाची जॾहिं ॼारो ॼाम खुले थी माना ॼारो मलाह थियो। हाणे उहो ॼाम जॾहिं मलाह थिए थो त पोइ लतीफ़ ॻाए थो। अच्छा, मलाह थियण खां पोइ बि चवे थो त गाॾीअ चढ़ी गंदरी माण्हू पियो ॾे। चवे थो त इन सॼियूं शयूं करण जे बावजूद बि इन मलाहनि खे इन्हनि सभिनीनि खे हक़ ॾिनई। उन जे बावजूद बि जॾहिं इहा नूरी हिन जे ॿेड़े में चढ़ी आहे तॾहिं त हीउ माण्हू थियो आहे। अॻु त माण्हू ई न हुयो, बादशाह माण्हू न हुयो। त ईअं ई हुन पंहिंजे पाण खे डी क्लास कयो ऐं हिन ए क्लास में वञी करे बि पंहिंजी डी क्लास वारनि सां गॾु रही। उमिरि मारुई ए क्लास में आई। मतलब वो ॿुधाए पियो त डील बि कीअं कबी आहे। डील कीअं कबी आहे न। त तव्हां ॾिसो न हाणे जीअं पंहिंजी मारुई आहे न, मारुईअ खे चवंदी त लोए वञी को चोए मुंहिंजो मारवाड़नि खे त छांगा छिजे चेलड़ो जे कंहिंजो होए सही वड़ोली न सोए आऊं कंहिं वियसि विसरी। शिकायत ॾे थी लंगड़ियारी लोए में जनी लय थियासि तनी तिर जेतिरो पलक न पुछियासि जेकर आऊं हुयासि बुरी कूंदर वल जी। हाणे उहा औरत चवे थी त आऊं शायदि इन्हनि मारवाड़नि खां विसरी वई आहियां। हू त छेड़े जी बि पुछा कनि था, ही मुंहिंजी पुछा कोन था कनि। इन जे बावजूद बि उहो किरदार पंहिंजे वतन ऐं पंहिंजे माण्हुनि जे लाइ जेको आहे सो परेशान हुन सां हुब नथो करे। हुन खां उमिरि खां हुनजे किरदार जी जेका आहे सा ऊचाई जेका आहे सा इन में ई आहे। एॾी वॾाई आहे जो हुननि डिस्टेंस करे छॾियो। जंहिंसां हीअ वेझी थिए पई उन्हनि डिस्टेंस करे छॾियो। जेको जंहिंसां डिस्टेंस हीअ करे पियो उहो त वेझो थिए पियो। सभु ऑफरूं ॾे थो त तूं छॾ उन्हनि खे। उहो ईंदा ई कोन, छॾे ॾिनऊं तोखे, डप कनि पाड़िया आहिनि, कोन ईंदा, पाण बि चए थी। पर चए थी न जे मूं लूण लिङीअ लाई चीरे चीरे चम मूं कुर अॻे न कयो अहिड़ो कोझो कमु जा जा दावा दम तां तां पिरत कुंवार जी। त चए थी त मुंहिंजे लिङनि में जेकॾहिं वढे चीरे लूण विझंदे त बि आऊं तुंहिंजी ॻाल्हि त कोन मञंदुसि। आऊं तुंहिंजी कोन, आऊं हू मेरो ई महबूब हतीरो ई ख़ूब नूं मारो मन में। हाणे ही जेके शयूं आहिनि इहे लतीफ़ पंहिंजे किरदारनि में चिटियूं आहिनि। ऐं हर दौर में शयुनि जा मोड चेंज थियनि था। शयुनि जा क़दुर जेके आहिनि उहे थोरो तब्दील थियनि था। बाक़ी हर पर उन्हनि जी जेका हक़ीक़त आहे उहा सेम थी रहे, सेम रहणी पवंदी। त ईअं ई किरदारनि खे त तव्हां उन मझां ई शइ उन जो एसेंस कढे था। अॼु जे दौर ते डेफिनेट आऊं त चवां थो त अॼु जे दौर जो छा फ्यूचर में बि फ्यूचरिस्ट हुयो। अॼु जे दौर, कल्ह जी त ॻाल्हि ई कोन कई अथसि न, अॼु जी ॻाल्हि कई अथसि। बिल्कुलु। ऐं असां सभिनी खे सोचणु खपे त जिथे जिथे असां कमु कयूं पिया, चाहे मामूली कमु बि कंदा हुजूं, पर उन में किथे न किथे शाह जो को न को किरदारु ज़रूरु फिट थींदो हूंदो। ऐं असांखे पंहिंजी सचाई ऐं मोहबत सां उन कम खे जेको आहे पंहिंजे वतन जे लाइ करणु खपे, पंहिंजे माण्हुनि जे लाइ करणु खपे।
अता साहब हाणे तव्हां खां सवाल था पुछूं त तव्हां शायदि हिकिड़ो को म्यूज़ियम जेको आहे उहो पंहिंजे इलाइक़े में ठाहियो आहे त उन जो छा मक़सदु आहे उन में तव्हां छा रखियो आहे कहिड़ियूं शयूं जेके आहिनि से तव्हां उन म्यूज़ियम में सजायूं आहिनि ऐं इहो म्यूज़ियम ठाहिण जे पुठियां मक़सदु छा आहे इन जे लाइ मक़सदु इहो हुयो त मुंहिंजो पहिरियां ख़्यालु शुरू में हुयो त शाह लतीफ़ जेके शयूं ॻायूं आहिनि इस्म जंहिंखे लतीफ़ियात चई सघिजे थो त उहे आउं वञी शयूं ॾिसां अच्छा कापाइतीअ जूं लोहार जूं मारवड़नि जूं झांगियरनि जूं गाह बूटा ज़ेवर जेके बि शयूं आहिनि पाखड़ा पोइ तव्हां उन्हनि खे गॾु कंदा विया उन्हनि खे पहिरियां मूंखे ॾिसण जो शौक़ु थियो उन खां पोइ वरी मूंखे इहो शौक़ु थियो त इन्हनि जो को आउं तस्वीरी छापो आणियां छो जो इहो त हुन में लिखियलु आहे डिक्शनरी में त मानाऊं त लिखियलु आहिनि पर मूं चयो त पिक्टोरियल का त डिक्शनरी अचे या शाह जो रिसालो अचे पोइ उन्हनि जूं तस्वीरूं कढियूं पोइ उन सां गॾोगॾु पोइ मूं इन्हनि जी कलेक्शन बि कई अच्छा इन बिटवीन वरी इन्हनि जी वीडियोग्राफी बि कई इन्हनि जो यूज़ मूं ॾेखारियो त पोइ इहे 2-3 गॾु कमु थी विया त पोइ आहिस्ता आहिस्ता पोइ इहे शयूं जहान जुड़ंदो वियो पोइ त इन में इहो ईअं ई बसि ग़ैर महसूस तरीक़े सां पोइ इहे म्यूज़ियम बि जुड़ी वियो ऐं इहो पिक्टोरियल जेको रिसालो आहे उनजो बि तहिड़ो कर कमु मुकमल थी चुको आहे गॾोगॾु वीडियोग्राफी वारो जेको आहे कमु उहो बि हले पियो त ईअं ई इहो जेको म्यूज़ियम जो इहा ओताक हुई पोइ इन ओताक में शयूं रखंदा वियासीं म्यूज़ियम जा त हिकिड़ा पंहिंजा पैरामीटर आहिनि या शइ घुरिजूं आहिनि उहे त मूं वटि एतिरी सघन आहे जो आउं उन्हनि खे प्रिज़र्व करे छॾियां पर मूं वटि इहा सगर शाह लतीफ़ ॾिनी त आउं उन्हनि शयुनि खे घटि में घटि उहो उहो मींहुं उहा मौसम साड़े पिए उन्हनि खे उते माण्हू सिंध जे माण्हुनि मूं ते वॾो एतमाद कयो घणियूं मूंखे शयूं माण्हुनि ॾिनियूं आहिनि कुझु मूं ख़रीद बि कयूं आहिनि त ईअं इहो म्यूज़ियम ठही ज़बरदस्त अच्छा उहो म्यूज़ियम जेको आहे सो आम माण्हुनि जे लाइ पब्लिक जे लाइ खुलियल हूंदो आहे अच्छा उहो किथे आहे उहो आहे मुंहिंजो ॻोठु आहे खिपरो जे भरिसां ॻोठु आहे बांको चानियो त उन बांको चानियो में त खिपरो खां 12 किलोमीटर अॻियां बांको चानियो जिते आउं ॼाओ नपनो वॾो थियो उन ॻोठ में मुंहिंजो अच्छा उन खां अलावा मूंखे तव्हां थोरी देरि पहिरीं ॿुधायो पियो त तव्हां लैंग्वेज ते पोइ कमु पिया कयो हाणे इहो जेको मूं हींअर ॻाल्हि कई त इहो सॼो आहे लैंग्वेज जो ॾिसो न हाणे लैंग्वेज जा मोड चेंज तब्दील थी चुका आहे ठीकु आहे अॻे लैंग्वेज छा हुयो जो इहो डिक्शनरी जो थी वियो या किताब में ॿोलीअ जी शयूं थी वियो हाणे हीउ जेको जॾहिं जिन असांजे हथ में आयो मोबाइल वारो या जेको नेट या AI जो दौरु आयो इन में शयूं हाणे मिसाल जे तौरु अॼु जो नौजवान छिंबड़ो किथे ॻोल्हे छिंबड़ो ॿिलहण किथे ॻोल्हे मोहरो किथे ॻोल्हे मटर किथे ॻोल्हे चड़ो किथे ॻोल्हे लार किथे ॻोल्हे मुहार किथे ॻोल्हे हैदी किथे ॻोल्हे पाखड़ो किथे ॻोल्हे जंडरो किथे ॻोल्हे जंडरी किथे ॻोल्हे जंडरा किथे ॻोल्हे त इहे सभु इहे त किताबनि में त पियो वञे हिननि जो मानाऊं पियो वञे पर हीअ शइ जंडरी जेका आहे इहा अन्न ॾरण जे लाइ चांवर ॾरण जे लाइ पर इन फॉर्म में पोइ मूं कोशिशि कई त इन जी तस्वीरी बि अची वञे इहा काइंड में म्यूज़ियम बि अची वञे इहा जेका आहे न इहा अची वञे पंहिंजे वीडियो में बि अची वञे मिसाल जे तौरु जी जेका मांधाणी आहे जेको खीर जुगूं था मटीअ जे मथां जेको इहो काठ जी जेका ढकु ईंदो इनखे मन चवंदा आहिनि अच्छा ठीकु आहे मन ऐं पोइ मांधाणी ईंदी आहे मांधाणीअ खां पोइ वरी ॿियो हिकिड़ो झेरणो ईंदो झेरणे खां पोइ वरी नेटरो ईंदो नेटरे खां पोइ वॾरी ईंदी आहे वॾरीअ खां पोइ फिनोई ईंदी आहे फिनोईअ खां पोइ पंहिंजो नेहरो ईंदो आहे नेहरे खां पोइ नारेड़ी ईंदी आहे नारेड़ी खां पोइ गिरणी ईंदी आहे इहा सॼी ॿोली आहे इहा ॿोली आहे हाणे इहा ॿोली मूं चयो त इन्हनि अॼु जो नौजवान जेके आहिनि इहे शयूं नापैद थी वियूं आहिनि जीअं जंड आहे न त जंड जो हेठियों पुड़ जंड जो मथियों पुड़ जंड जो नाओ जंड जो नारो जंड जो कीर जंड जो ॻारो त जंड जो हथो त इहे जंड जो टांकण जो सिस्टम कीअं त इहे सभु शयूं
इहे नाला हाणे न रहिया, छो जो झंडो ई न रहियो त नाला ई न रहिया, हू खीर झुगण वारो सिलसिलो ई न रहियो त उहो ई न रहियो। त इहे शयूं मूं वीडियोग्राफी में ऐं कोशिशि आहे त इहो जेतिरो बि थी सघे त इहो माण्हुनि ई सेव करे। अच्छा, इहो जेको तव्हां सभु कुझु कयो पिया, मुंहिंजे ख़्याल में ॾाढो ज़बरदस्त पिया कयो। हींअर वक़्त जी ज़रूरत आहे ऐं AI में जीअं त असांजी ॿोली हींअर सिंधी ॿोली मतिलबु लिखी बि वञे थी ऐं AI असां हुन सां जॾहिं चैट था कयूं सिंधी में त जवाब बि ॾिए थी, त जेकॾहिं उन वटि इहे सभई शयूं AI वटि जॾहिं महफ़ूज़ थी वेंदियूं त असांजी ॿोली जा जेके नापैद वर्ड आहिनि या जिन खे असीं अॼुकल्ह मतरूक लफ़्ज़ चऊं था, त उहे सभई जेके आहिनि से AI वटि महफ़ूज़ थी वेंदा, या उन्हनि जूं शिकिलूं बि उन्हनि वटि महफ़ूज़ थी वेंदियूं ऐं पोइ थी सघे थो त 100 सालनि खां पोइ या 200 सालनि खां पोइ वरी असांजी ॿोली जेका आहे उहा एतिरी राइज थी वञे जो इहे सभु लफ़्ज़ वरी असांजी ॿोली में जेके आहिनि से ज़िंदा थी ऐं अची वञनि। अच्छा, उन खां अलावा तव्हां पंहिंजे औलाद जे बारे में ॿुधायो त तव्हांजी जेके धीअरूं आहिनि उन्हनि खे भला तव्हांजे इन कम सां तव्हांजो को इंट्रस्ट आहे? हा, मुंहिंजूं धीअरूं जेके आहिनि जी, हालांकि मूं महसूसु इहो कयो त जेकॾहिं मुंहिंजी फैमिली आहे, मुंहिंजी घरवारी जेका आहे उहा, मुंहिंजूं न्याणियूं, मुंहिंजो पुटु, मुंहिंजो बाबा, मुंहिंजूं भेनरूं, मुंहिंजूं कज़न्स, मुंहिंजा चाचा, मुंहिंजा सौट, इहे मूंसां इश्क जी हद ताईं मूंसां मोहबत कनि। तव्हां ख़ुशनसीब तरीन इंसान आहियो। हा, उहे ही मुंहिंजा जेके बि नाज़ नख़रा बर्डन्स जेके बि शयूं आहिनि उहे वॾे मज़े सां, उहो कॾहिं कॾहिं उहो मुंहिंजा सौट आहिनि उन्हनि जो आऊं बाबर या मुंहिंजो सरवर आहे या मुंहिंजो हिदायतुल्ला दोस्त या जेके बि आहिनि उन खीसे मुंहिंजा पैसा खणी ऐं तेल विझाए निकिरी हली वेंदो, उहो कॾहिं मूंखे ईअं न चवंदा आहिनि छा आहे। इवन मुंहिंजूं न्याणियूं जेके आहिनि उन्हनि वटि कॾहिं कॾहिं ख़र्ची पई हूंदी त चवंदा बाबा तेल भराइणो, मूं वटि खीसे में पैसा आहिनि कोन। हा बाबा, ई खणी महिमान अचनि, महिमाननि जी ख़िदमत करणी आहे। त ईअं ई हू मुंहिंजे कम में सपोर्टिव आहिनि। ज़बरदस्त। ऐं मूं ॾिठो आहे त का बि फैमिली जेकॾहिं तव्हांजी सपोर्टिव न आहे, पोइ फैमिली सां हलण जो ॾांहुं बि तव्हांखे लतीफ़ सेखारे थो। कीअं थो सेखारे? उहो इहो आहे त नंढियूं नंढियूं शयुनि खे ॾिसो न, हाणे तव्हांजी मुंहिंजी हिकिड़ी टीम आहे, ॾिसो हिकिड़ो त इहा मुंहिंजी फैमिली आहे, उन खां पोइ ई जेको वीडियोग्राफी या फोटोग्राफी या जेके ॿियूं शयूं आहिनि उहे वरी मुंहिंजो कैमरामैन आहे, वीडियोग्राफर आहे, पंहिंजो इहो छा चवंदा आहिनि एडिटर आहे, इहा 5 पर्सन्स जा असांजी टीम आहे। इन्हनि सभिनीनि खे गॾु खणी हलण जे लाइ शाह लतीफ़ चए थो त हणणु हकलणु ॿेली सारणु इहो मांझियाई मरक। चए थो जेकॾहिं मांझी थियणो आहे त पोइ ॿेलीअ जी घुरिजूं पूरियूं करणियूं आहिनि, उनजे ख़्याल ते बि हलणो आहे। ऐं ॿियो वरी त तव्हां स्पेशली ख़ासि करे पंहिंजो जेके तव्हां सां गॾु हलनि था उन्हनि जे लाइ तव्हां बिल्कुलु क्रिस्टल क्लियर हुजणु खपो। उन में डाउट न हुजणु खपे त आऊं जेका शइ करियां पियो हुन में हू चए थो त हीअ ॻाल्हि करे पियो त हीअ ॻाल्हि इहा आहे ईअं। ॿ नंबरी पंहिंजी टीम सां न हुजणु खपे, ट्रस्ट हुजणु खपे। ट्रस्ट डेवलप थी वञे। हाणे मुंहिंजी टीम आहे तक़रीबन कोई असां 15-17 साल खां गॾु कमु करियूं। हिकिड़ो ॾींहुं असां माना ईअं हाणे त अलॻि थियणु असांजे लाइ माना इहो ईअं आहे बसि माना क्रेविंग थींदी आहे ॿियूं गॾु थियूं कमु करियूं। इवन असां हाणे इन इहो जेको मां असल में छा आहे असां खोटूं इहो था त असां सभु भाड़ियूं था पैसे ते। हाणे पैसो हिकिड़ो त ई हिन असां छा आहे रेस्पेक्ट बि पैसे खां वॾी शइ, मतिलबु नक़द ज़रूरी आहे पर हर शइ कोन्हे, हर शइ पैसो न आहे। हाणे पैसे ते भाड़े करे इहे शयूं न कजे त पोइ तव्हांजूं शयूं जेके आहिनि उहो तव्हांजी सभु फैमिली बि तव्हांखे सपोर्ट कंदी। ऐं पैसो असांजे लाइ को अहमियत न आहे ऐं पैसो असांजे लाइ पोयां घुमे पियो, असां हुनखे ईअं उछलायूं था त असांखे ख़बर न आहे। त ईअं ई माण्हू ऐं मूं सम्झो त शाह लतीफ़ चए थो त कमु ज़रूरी आहे, कमु ज़रूरी आहे। उन कम जे लाइ को ॾिसो ॻाल्हि ॿुधो वसीला न आहिनि त पोइ कमु न आहे करिणो। कमु त वसीला हासिल करण लाइ करणा न, उहो वसीला ई न हूंदा कमु करिणो आहे।
अॼु जो दौर त ॾाढो कंफर्ट थी वियो। असां हिकिड़ी जॻह ते वियासीं, हेॾा खारी छाण, उते चयोसीं त मूं चयो ईअं त असां शाह लतीफ़ जा पेचरा ॾिसण आया आहियूं। त हुन ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई, जत हुयो, हुन चयो त यार तव्हां हिन दौर में शाह लतीफ़ जो पेचरो ॾिसण गाॾीअ ते आया, हू त पंधु आयो। हाणे मूं ॾिठो त हाणे अञा ताईं असां इन गाॾियुनि ते बि हुनजे पंध ते रसी न सघिया आहियूं। एॾो असां वटि कंफर्ट ज़ोन आहे। मुश्किल का शइ न आहे, मुश्किल आहे असांजे हिन दिमाग़ में। उहो मुश्किल वारो जेको चैप्टर उहो बि असां बंदि करियूं। गर्मी सर्दी असांजे दिमाग़ में, खीसे जो ख़ाली हुजणु असांजे दिमाग़ में। दिमाग़ में जेकॾहिं पुर आहे त पोइ तव्हांजो खीसो जेको आहे न उहो का बि अहमियत नथो रखे। अच्छा, उन खां अलावा मूंखे तव्हांजी सिहत ऐं तव्हांजी जेको आहे सो ईअं सम्झो त फिज़िक मां ख़बर पवे थी त तव्हां पंहिंजी सिहत जो बि इलाही ख़्यालु कयो था ऐं उन जे लाइ तव्हां शायदि नेचर सां पंहिंजो पाण खे इलाही कनेक्ट कयो था। त उन जे बारे में असांजे जेके व्यूअर्स आहिनि उन्हनि खे थोरो ॿुधायो त उहे बि पंहिंजी ज़िंदगी में हिकिड़ी मस्बत तब्दीली आणे, पंहिंजो पाण खे उन रूटीन में आणीनि जेका अॼुकल्ह असांजे मुआशिरे मां बिल्कुलु जेका आहे असां ईअं सम्झो त घटिजंदी पई वञे ऐं ख़तमु थींदी पई वञे। शाह लतीफ़ खां मूं जेको सिखियो आहे उहो आहे लाइफ स्टाइल। हाणे लाइफ स्टाइल में तव्हांजो खाइणु, तव्हांजो सोचणु, तव्हांजो कमु करणु, तव्हांजी डीलिंग, तव्हांजे समाजी रिश्ता, तव्हांजो जेको प्राइम कमु आहे, पंहिंजी टीम, तव्हांजी सिहत, इहे सभु तव्हांजे लाइफ स्टाइल में। तव्हां सोचो छा था, करियो छा था। पोइ इन में मूंखे शाह लतीफ़ ॾाढो इन में मूंखे सपोर्ट कयो। त पोइ मूं ॾिठो त इहो जेको शाह लतीफ़ घुरे थो कंहिं माण्हूअ खां, छो न उन ते हलिजे। पोइ उन ते हलियुसि त पोइ हालांकि आउं निंड जो वॾो शौक़ीन आहियां, वॾी निंड कंदो आहियां। अच्छा। पर उहे जेके निंड जा आवाज़ आहिनि उन्हनि में कंदो आहियां। ॾींहं जो आउं कमु कंदो आहियां, कमु न हूंदो त पोइ सुम्हंदो आहियां, न त आउं कम ते हूंदो आहियां। आउं राति जो जाॻण वारो माण्हू न आहियां। राति जो आउं निंड कंदो, ॾींहं जो आउं कमु कंदो। मतिलबु ॾींहं खे ऐं राति खे पंहिंजे कुदरती निज़ाम जे तहत, कुदरती जेको नेचुरल। हाणे असां हैदराबाद वियासीं त हैदराबाद में 2 बजे खां पोइ दुकान खुलंदी। असीं जेको आउं जेको सुबुह जो 4:30 बजे झिरकियुनि खां पहिरियां मुंहिंजो मुक़ाबिलो हूंदो त झिरकियूं उथनि थियूं, आउं उथां। ज़बरदस्त। हाणे शाह लतीफ़ चए थो त नेराणा ई उभरंदे सिज पिरी जे न पसंद कढी के कांगन निवाला नेण ॾिया। हाणे उभरंदे सिज में जेका तव्हांखे सिज जी एनर्जी आहे, तव्हांखे आब हवा जी एनर्जी आहे, वणनि ॿूटनि जानवरनि जी जेका आवाज़नि जी जेका उहा सघ आहे, ऐं सुबुह सुबुह पढ़ लतीफ़ पढ़ण जी जेका तव्हां में सघ आहे, उहा जेकॾहिं आउं 2 बजे उथी कहिड़ो पढ़ंदुसि। बल्कि तव्हां त मुंहिंजे ख़्याल में लतीफ़ खे पढ़ण खां वधीक लतीफ़ खे जियो पिया। हा, लतीफ़ आहे सॼो जिया बसि। लतीफ़ आहे प्रैक्टिकल, लतीफ़ आहे। माण्हू चए सही हिन दौर में लतीफ़ आहे हिन दौर में। असां पंहिंजो लाइफ स्टाइल जेको आहे न उहो असां हाणे मिसाल जे तौरु हीअ जेका मॉडर्न वर्ल्ड जेका आहे, जिथां इहे शयूं जेके अचनि वेस्ट मां जेको वेस्ट अचे पियो, वेस्ट राति जो 8 बजे ब्लैक आउट करे सुम्ही रहंदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। आउं उन ते आहियां। वेस्ट सुबुह जो 8 बजे ऑफिसिस में हूंदा आहिनि, आउं उन कम ते आहियां। हाणे जेकॾहिं आउं चवां त वेस्ट जेके शयूं आंदियूं उन जे लाइ आउं सॼी राति इहो मोबाइल हलाईंदो रहां राति जो 3 थी वञनि, 4 बजे थी वञे, पोइ वरी उथणो 2 बजे। वेस्ट पोइ त तव्हांजी सिहत तमामु तबाह थी वेंदी हली। वेस्ट सिजल ते मानी खाईंदो जॾहिं। ऐं हिते असां वटि जेको असांजो नौजवान राति जो 12 बजे मानी खाइण बेइज़ती करंदो, उहो 12 भली सुम्हे, भली 12 बजे, पर ॿुधाईंदो त राति जो 4 बजे। 4 बजे फैशन थी वियो। असल में छा आहे जो असां शयुनि खे ग़लति वरितो। टेक्नोलॉजी जेके आहे न, हू शाह लतीफ़ चए थो त भॻोई सां भेर जासी रतो रास न थिए।
उहो पहिरियां चए थी त ट्रक विंगी वर घणा कतिया गुजर, चए थी ट्रक मुंहिंजी माना मूं वटि वसीला न आहिनि, ऐं कमु नथी करे सघां। पोइ लतीफ़ चए थो त भॻो ई सां भेर ॼां थी रतो रास न थिए, चए थो त वसीलनि जे न हुजण जे करे ई त तोखे कमु करणो आहे। पोइ चई त बुरीअ बेखारीअ सी हारी हॾ महेर, चए थी त वसीला न आहिनि ऐं पोइ तूं ईअं सुतो पियो ऐं वसीलनि जे अचण जे इंतज़ार में, इहो बुरो वक़्तु आहे। इन सां पंहिंजी तबियत ख़राबु न कर। कत ने केरु नई सी न ॼाणी, नई शइ अची वई, हींअर नई शयूं आयूं न, असां वटि कॉर्पोरेशन, AI, मोबाइल टेक्नोलॉजी, फलाणो ही हू, हाणे उहा उन्हनि असांखे चरियो बि कयो आहे, पर असांखे उन्हनि सभिनी शयुनि खे सिखणो पए। सिखण जी असां छो जो ॾिसो, सवेर कल्ह असां ॻाल्हि पई कईसूं त असांजो जेको समाज हुयो अॼु खां हज़ारे साल पहिरियां कपिड़ो ठाहिण में भड़ हुयो, चमड़े ठाहिण में भड़ हुयो, रंग ठाहिण में भड़ हुयो, बारूद असां वटां ठहंदो हुयो, जाम अहिड़ियूं शयूं हुयूं जो दुनिया हितां अट्रैक्ट थी वेंदी। हाणे इन्हनि मथां कहिड़ीअ शइ में असां उहे पुराणियूं शयूं छॾे ॾिनियूं, हाणे जेके नयूं शयूं असां उन्हनि शयुनि खे कंटिन्यू करियूं आहे त असां कंहिं मंज़िल ते हाणे नई शइ क्रिएट करे, असां वटि ईजाद त का आई कोन्हे। ॿियनि शइ माण्हुनि जूं ईजादूं खणी जॾहिं असां हलायूं था त पोइ उहा असांखे हलाइण जी सघ कोन्हे, या सिर्फ़ असीं उनजो इसराफ़ कयूं, मिसयूज़ था कयूं, मिसयूज़ करे असां पंहिंजे पाण खे बीमार कयूं था। लतीफ़ चए थो बीमार थियण खां बहितर आहे त उनखे क़बूल करण या उनखे हलाइण जी तव्हां में सघ हुजे, उहा सघ पैदा करणी पवंदी। उहो ई छा लतीफ़ आहे, पढ़ी तव्हांखे हिन मॉडर्न एज में तव्हांखे विढ़ण जी बि सघ ॾिए थो, पढ़ण जी बि सघ ॾिए थो, डील करण जी बि सघ ॾिए थो, मंज़िल ते पहुचण जी बि सघ ॾिए थो। मतिलबु हुन में सघ आहे, हुन में को थिए बि, हू कीअं ससुई आख़िर ताईं हलंदे हो त पुन वॾे, पेरें पंधु कंदियास पेरनि पंधु छॾियो त गोॾनि भर घिसकंदियास, गोॾनि घिसकण छॾियो त हथनि से हलंदियास। हाणे गोॾा बि विया, टंगूं बि वियूं, हथ सां बि हलणो आहे। जेकॾहिं हथ चए थो त तुंहिंजा कमज़ोर थी अथनि, ठूठूं त आहिनि, ठूठनि भर ठिड़कंदियास, ठूठनि ठिड़कण छॾियो चेल त आहे न, चेल भर चुरंदियास, चेल चुरण छॾियो त सीने भर सुरंदियास, सीने सुरण छॾियो त चए थो अञा त अखियूं आहिनि, अखियुनि भर ईंदियास, अखियूं न आहिनि त पोइ हाणे तुंहिंजो ख़्यालु आहे, अखियुनि अचण छॾियो त हीअं सां हलंदियास, मिरू थी मिरनसी जबल झागींदियास, जे मिलिया त मिलंदियास, न त भोरी जान जतन सां। एॾा वॾा जतन करण खां पोइ बि जेकॾहिं तव्हां लतीफ़ चए थो त इहा सघ हुजणु खपे त मिली ख़ैर, पर निकतस त सरी। महबूब के ॻोल्हण, मंज़िल के ॻोल्हण जे लाइ निकिरण वॾी ॻाल्हि आहे, मतिलबु उन पंध में शामिल थियणो, इहा ई ॻाल्हि। थैंक यू अता साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, अॼु असां अता चानियो साहब सां जेका कचहरी कई आहे उन मां असांखे इहा ख़बर पई आहे त शाह खे सिर्फ़ु पढ़णो कोन्हे, शाह खे सिर्फ़ु हिकिड़ो वलीउल्लाह कोन्हे सम्झणो, बल्कि शाह जे फ़लसफ़े खे सम्झी उन सां गॾु पंहिंजी ज़िंदगी खे जीअणो आहे। जीअं अता चानियो साहब प्रैक्टिकली शाह जी ज़िंदगी जो जेको असुलु हिकिड़ो महिनतकश इंसानु आहे उन जो अमली नमूनो मूंखे लॻनि था, त असां सभिनी खे पंहिंजी पंहिंजी जाइ ते शाह जे फ़लसफ़े में जीअणो आहे। उमेदु आहे त अॼु जो प्रोग्राम तव्हांखे पसंदि आयो हूंदो, ज़रूरु असांखे कमेंट करे ॿुधाईंदा। अल्लाह वाहिद।